तव्हां पहिरियां ईंदो लियाकत साहिब खे हथु ॾेखारींदव उन खां पोइ मस्जिद कचहरी कंदासीं अचो अॼु हथु ॾिसो फज़ीलत बेगम जे हथ में छा आहे हे तो बीहो ईअं कयो हे हथु हाणे ॾिस न फज़ीलत जो हथु पकड़ियो आहे हीअ हथ जो साइज़ हीअ आङुरियुनि जो साइज़ इन सां असल शइ ख़बर पवंदी आहे त तव्हां छा आहियो दिलि जी लाइन दिमाग़ जी लाइन ऐं दिमाग़ी लाइन में इलाही लाइनियूं ही लाइफ लाइन ही लक लाइन अथव जेकी हिन महिल ताईं हली बि न आहे वरी बि असां ॾिसूं था त लक लाइन जेका मिली वई आहे इहो कमु थींदो ही तव्हांजो कारोबार कमु ही अव्हांजो ईगो ही सभु शयूं तव्हांजो ॾिसूं था विल पावर ख़तरनाक विल पावर ही जेको आहे तव्हांजी फैम लाइन अथव जेकी वधे थी अञा तव्हां वियो त मां तव्हांखे सभु थो ॿुधायां असल मां हिनखे फज़ीलत न चवंदुसि मां हिनखे ज़ाकिर ई चवंदुसि अच्छा छो त मां हिन जो हथु ॾिठो आहे जेको ज़ाकिर जो हथु आहे बिल्कुलु ठीकु आहे फज़ीलत जो हथु न आहे ऐं हिनखे अॼु जो न आहे ॾिठो बल्कि हिननि खे तक़रीबन कुझु 40 सालनि खां मां सुञाणा अच्छा मां 40 सालनि जी थी वई आहे न अॻोड़ो मूंखे चई पिता तोखां नंढी आहियां मां हाणे सभिनी साम्हूं अची वई ॻाल्हि मूंखे कहिड़ी ख़बर त पाजन मां ई लॻंदी सही हा पंहिंजे ज़माने में पंहिंजो इंतिहाई ख़ूबसूरत नौजवान स्मार्ट नौजवान जेको वज़न हाणे वधायो अथई ऐं उन जी हथे हिकिड़ो स्मार्ट नौजवान ऐं स्मार्टनेस खां अलावा ही हाणे एॾो पंहिंजो ख़्यालु नथो रखे जेको उन ज़माने में रखंदो हो नफ़ीस माण्हू अच्छा हा कपिड़ा लता जूता हिन जा जेका बिल्कुलु अलॻि टाइप जा हूंदा ऐं उन ज़माने खां ई बिल्कुलु ई अलॻि हूंदा हुया ही जॾहिं हीअ त ख़ैर चए थो त मैं मेकअप आर्टिस्ट आहे पर जॾहिं ही मेल जो बि यानी कि मर्दनि जो बि कमु कंदो हुयो यानी कि हेयर कट वग़ैरह कंदो तॾहिं की मां मूंखे ख़बर आहे त हुनजो बि कयो अथई हे बि कयो अथई पर हिकिड़ी शइ महसूसु थिए थी त ज़ाकिर ज़िंदगी केॾी जदोजहद आहे बिल्कुलु किथां शुरू थी काॾे हली छा थियो शादी थी ॿार बच्चा थी विया ऐं ईअं पियो लॻे ॼण टीवी में अचण खां बाद त बसि हाणे ज़ाकिर जी मंज़िल अची वई आहे पर मंज़िल उते जो उते ई बीठी आहे मंज़िल उते जो उते बीठी आहे मंज़िल अॻिते वधे ई नथी घुमी फिरी करे हाणे 40 सालनि जो ॿुधायां त मुख़्तलिफ़ सफ़र हिन कया आहिनि उन सफ़र में हिनखे अञा ताईं मंज़िल न आहे मिली ऐं उते घुमंदो फिरंदो रहे थो पर इहो ॾिसो त ख़ुशीअ सां हाणे बि चई त शुक्र अलहमदिल्ला रोटी जी मिले थी हाणे इहो बि चयईं त कॾहिं बि किरायो टाइम ते न आहे ॾिनो ईंदा त मां ॾींदुसि पर इहा जेकी ॻाल्हि आहे हिन में पंहिंजी जात हिकिड़ो दर्द बि आहे हिकिड़ो दुख बि आहे जदोजहद इहो इंसान जी ज़िंदगी जो हिसो आहे जेके तव्हां फेस कयो पिया ऐं इंशाल्लाह कामयाबी आहे अॼु तव्हांजी औलाद किथे न किथे तव्हां पंहिंजी मंज़िल ज़रूरु पाईंदो हथ जे लिहाज़ सां ही फायर ऐं फायर असीं ज़ाकिर चवंदा आहियूं अहिड़ो माण्हू जंहिंखे ॻाल्हाइणु अचे जेके ॻाल्हाइण वारा माण्हू हूंदा आहिनि आमतौर ते जेके मां मिसालूं ॾींदो आहियां उन्हनि में ॾींदो आहियां त ही सेल्स या मार्केटिंग जा माण्हू हूंदा आहिनि ही टीचर हूंदा आहिनि ही डॉक्टर हूंदा आहिनि ही वकील हूंदा आहिनि ही राइटर हूंदा आहिनि ही जर्नलिस्ट हूंदा आहिनि अॼु हिकिड़ी ॿी शइ वधाए छॾी आहे हज़रा ही फज़ीलत हूंदा आहिनि हा एंड टाइम ते मौक़े ते जंहिंखे ॻाल्हाइणु अचे तरीक़े सां ॻाल्हाइणु अचे हर ॻाल्हि जो जवाबु हुजे ऐं फिल बदी ॻाल्हाए यानी कि ईअं न तव्हांखे सोचणो पए तव्हां सुवालु कयो हुनजो जवाबु मौजूदु हुजे अहिड़ो माण्हू जंहिंखे ॻाल्हाइणु अचे थो फज़ीलत बेगम या ज़ाकिर जेको उन्हनि मां आहे ऐं ही प्रैक्टिकल माण्हू हूंदा आहिनि ॾाढा प्रैक्टिकल मां हिन जो हथु ॾिठो हिन जे हथ में मूंखे सवाइ 4 लाइननि जे ॿी लाइन नज़र न आई हथ खे हिन जी ज़िंदगी में वॾो स्ट्रेस आहे हा आसान ज़िंदगी न आहे जेकी मूंखे ख़बर आहे पर मूंखे हुनजे हथ में उहा शइ नज़र नथी अचे स्ट्रेस पंहिंजे मथां तारी नथो करे पंहिंजे मथां छाहे नथो इहो बि फन आहे दिलि जो इलाही वॾो आहे हद खां वधीक वॾो आहे ऐं शोहरत बि आहे सलाम दुआ बि आहे माण्हू सुञाणनि बि था ऐं ईअं ई दिलि जो वॾो आहे दिमाग़ में जेको 2-3 लाइनूं अथसि त इन मक़सद त 2-3 कम आराम सां करे सघे थो मल्टी टैलेंटेड 2 कम त असांखे बि ख़बर आहिनि ॿिया बि हिनखे ख़बर हूंदी ॿिया कमु करे सघे थो पर जिथे हिनखे विहारींदो ही कमु करे वेंदो ही कारोबार कमु बिज़नेस करे वेंदो ही माण्हू ख़बर थी कहिड़ा हूंदा आहिनि ही किथां न किथां खोटे करे कमाए करे ईंदा आहिनि ख़ाली हथ न ईंदा आहिनि किथां बि कमाए सघनि था ऐं कोई बि कमु पंहिंजो शुरू करे सघनि था कोरोना ॾिठो वञे
त का पुराणी ॻाल्हि न आहे जंहिंजो ज़िक्र कयूं त उन महिल नौकिरी हुई पुराणी नौकिरी हुई मूंखे ख़बर आहे त उहा कहिड़ी नौकिरी हुई पर हे कोरोना खां पोइ हिन महिल ताईं बि को एॾो अरसो न आहे थियो जंहिंमें हिन पंहिंजो पाण खे वरी बीहारे छॾियो आहे ऐं उन खां वधीक सुठे तरीक़े सां बीहारियो आहे हा बिल्कुलु उन खां वधीक स्टेबिलिटी सां बीहारियो आहे ऐं हाणे जेको आहे आहिस्ते आहिस्ते माण्हुनि जी ज़रूरत थींदो थो वञे बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे त हीउ मल्टी टैलेंटेड आहे हर कमु करे सघंदो लाइफ लाइन सुठी अथसि जीअं बि ज़िंदगी हुजे उनखे ख़ुशी सां गुज़ारे थो ख़ासि तौर ते हीउ माण्हू फैमिली जे मामले में ॾाढा हसास हूंदा आहिनि ॾाढा हसास हूंदा आहिनि लक लाइन बिल्कुलु बि न आहे आई ज़ीरो अच्छा। बिल्कुलु बि लक लाइन न आई पर हिकिड़ो मूंखे नज़र अचे थी लाइफ लाइन ऐं लक लाइन थोरी मिली वई आहे नज़र नथी अचे लक लाइन ॿाहिरि मथे निकिरंदे मिलण जो मक़सदु आहे त हिन महिल जेको लाइफ क्वालिटी आहे उन में लक जो हल्को किरदारु अची वियो आहे अची वियो आहे अञा खुली करे न आई आहे खुली करे ईंदी पर उहो किरदारु अची वियो आहे उन में तव्हांजी लक लाइन बि एक्टिवेट थींदी अच्छा ईगो ज़ीरो अनापरस बिल्कुलु बि न आहे अच्छा हा ईगो बिल्कुलु बि न आहे अनापरस बिल्कुलु बि न आहे ऐं जेको लविंग एंड केयरिंग हद खां वधीक प्यारु करण वारो माण्हू ऐं कमु करण वारो माण्हू महिनती कमु जेतिरो हिन को कमु करायो तव्हां ॾींहुं राति कमु करायो हीउ कमु करण लाइ तयारु आहियूं वाह वाह हा सही। विल पावर लाइ ॾाढो पको आहे पेट जो ॾाढो पको आहे पंहिंजा राज़ बिल्कुलु बि न ॾींदो पंहिंजो पाण खे शेयर बिल्कुलु बि न कंदो पंहिंजो हथ खे माई आहे पर बिल्कुलु न पाण खे शेयर न कंदो आहे फज़ीलत थियण खां पोइ बि जरासीम कोन आहे न हीअ पंहिंजूं ॻाल्हियूं पंहिंजे अंदर में रखंदो आहे ऐं इहा हिकिड़े मज़बूत माण्हू जी निशानी हूंदी आहे उहो सही। मज़बूत माण्हू हुन जे अंदरि मौजूदु आहे ठीकु आहे ऐं ॿियो ॾाढो साबरीन आहे ॾाढो साबरीन आहे सबर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़े कंपनी में तव्हां 12 साल कमु था कयो हुन खां पोइ छाती में सभिनी खां पहिरियों तव्हांजो नालो आहे त उहो इन खां वधीक सबर छा हूंदो इन खां वधीक सबर थी नथो सघे न त हीउ पंहिंजे हथ हिकिड़ो साबरीन माण्हू बि आहे अच्छा स्ट्रेस लाइन्स बिल्कुलु ॿुधायोमांव त ज़ीरो स्ट्रेस बिल्कुलु नथो वठे पर लाइफ स्ट्रेसफुल हिन जी ज़रूरु हूंदी टेंशन में ज़रूरु हूंदो परेशानी में ज़रूरु हूंदो हिकिड़ो टारगेट खणी करे माण्हू पंहिंजे घरों निकिरे थो पंहिंजे शहर मां निकिरे थो पर ॿी जाते अची करे सेट थिए थो पुराणी लाइफ बि असांखे हिन जी ख़बर आहे हाणे जी लाइफ बि ख़बर आहे हर लिहाज़ सां हिन पंहिंजो पाण मञायो आहे ऐं अॻिते बि इनशाला पाण मञाईंदो वाह